आहिनि। अवामी न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। के कंदकोट खां ख़बर ॾींदा त कंदकोट वेझो बढाणी लॻ ॻोठ में भुट्टो जो रवासी बनी ते मुबैना कब्ज़े करण ऐं मौतमार धमकियूं मिलण ख़िलाफ़ मीडिया सेंटर पहुची वियो। पोरियत मुहिब अली पुट इमाम बख्श भुट्टो एहतजाज रिकॉर्ड कराईंदे इल्ज़ाम हणंदे चयो त तालका कश्मीर जेॾे मखण बेलो में मुंहिंजे वाले जे नाले ते क़बूली ज़मीन आहे जंहिं जा मूं वटि काग़ज़ात पिणु मौजूदु आहिनि। हिन चयो त मुंहिंजी ज़मीन ते बाअसर मोहम्मद मूसा भुट्टो, अब्दुल जब्बार भुट्टो, मुहिब अली भुट्टो ऐं ॿिया कब्ज़ो करणु चाहिनि था ऐं मूंखे मौतमार धमकियूं पिणु ॾेई रहिया आहिनि। हिन चयो त बाअसर मुंहिंजे पुटनि खे कूड़नि केसनि में फासायो आहे। हिन पोरियत हाई कोर्ट सिंध जे IG DIG लाड़काणो SOSP कंशमोर ऐं ॿियनि वसवारनि खे अपील कंदे चयो त बाअसर मां मूंखे ऐं मुंहिंजे ख़ानदान खे जान जो ख़तरो आहे। संदसि बाअसर ख़िलाफ़ नोटिस वठी मुंहिंजी ज़मीन ते कब्ज़ो थियण खां बचाए वञे ऐं तहफ़ुज़ फराहम कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।